ला इज़त आहे शायद रात थी वेंदी देर थींदी कई देर थी वई आहे स्टेज ते वेठल सभिनी मुंहिंजनि प्यारनि दोस्तनि जो पंहिंजे पेंटियल गस्टा सभिनी भाइरनि जो ऐं साम्हूं वेठल मां पंहिंजे उस्ताद भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां। अलाए मूंसां सदाईं ईअं थींदो आहे। सभिनी भाइरनि खे अस्सलामु अलैकुम या अली मदद। फर्स्ट ऑल आउं सभिनी खे ॿाहूं ॿधी तव्हांजो शुक्रियो अदा थो कयां। तव्हां सभिनी हेठि वेठल साम्हूं वेठल परे परे खां कही आयल मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजूं भेनरूं ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूद महिमान तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी जिन मूंखे हेॾी सारी इज़त बख़्शी। 2 बजे खां वठी कहानी स्टार्ट थी आहे। 7 थी विया आहिनि। तव्हांजे मौजूदगी सची ॻाल्हि पुछो त मूंखे इहो अहसासु थी ॼाणे त मां रिटायर छो थियुसि। तव्हांजी मोहबत खे ॾिसी तव्हांजे प्यार ऐं जुलूस खे ॾिसी छो जो मुंहिंजा दोस्त जेकमाबाद खां बि कई आया आहिनि, घोट की सखर खां बि कई आया आहिनि, शहदादकोट कंबर खां बि कई आया आहिनि, मिठी हुजे मीरपुर ख़ास हुजे हैदराबाद हुजे या सिंध सॼी मां कई आया आहिनि। मां इन क़ाबिल बि अलाए आहियां न आहियां जेको तव्हां मूंखे मान ऐं मर्तबो ॾिनो। अॼोको ही जेको मूं प्रोग्राम ॾिठो उन प्रोग्राम जो जेको ख़ालिक आहे इन प्रोग्राम जो जंहिं बुनियाद विधो आहे इन प्रोग्राम जी जंहिं तयारी कई आहे वो चवंदा आहिनि न त मुड़ुसनि जा कद कोन ॾिसबा आहिनि। उहो हेतिरो मुंहिंजो भाउ इमदाद ख़ासि करे हिन माण्हू जी टीम अॼु इहो साबित करे ॾेखारियो इहो साबित करे ॾेखारी त मूं पंहिंजो जानशीन अहिड़ो ई मर्द छॾियो जीअं मूंखे मरहूम गुलाम अहमद बिरोही छॾे वियो। आउं उन मरहूम जो शागिर्द आहियां। आउं उन मरहूम जो जानशीन आहियां। मूं शहीद बेनज़ीराबाद में पेटियल खे संभालियो। मुझे अमल जो सिंध में वाक़िफ़ हूंदी। मुझे अमल जो मुझो ज़िलो भी वाक़िफ़ हूंदो। मुझे अमल जो मुझी डिवीजन भी वाक़िफ़ हूंदी। तो असां पेटियल खे वाकई पंहिंजी